अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ इब्तला इब्राहीम रब्बहु बिकलिमातिन फ़अतम्महुन्न क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा क़ाल व मिन ज़ुर्रिय्यती क़ाल ला यनालु अहदिज़ ज़ालिमीन रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर व बिका नस्तईन या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह रब्बि ज़िदनी इल्मा। हाणे थोड़ी वज़ाहत कंदा हलूं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं उन जे थोड़े ख़ानदान जो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जूं ॿ घरवारियूं, हज़रत हाजिरा जंहिं मां हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, ॿी हज़रत सारा जंहिं मां हज़रत इसहाक अलैहिस्सलाम थियो। हज़रत इसहाक अलैहिस्सलाम खे पुटु थियो हज़रत याकूब अलैहिस्सलाम। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा 12 पुट जिन जी नस्ल खे बनी इसराइल चयो वञे थो, यानी यहूदी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां पोइ नबूवत मिली हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे। उन खां पोइ नबूवत जो सिलसिलो हज़रत इसहाक अलैहिस्सलाम ऐं हज़रत याकूब अलैहिस्सलाम मां शुरू थींदो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बि, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत हारून अलैहिस्सलाम, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम, हज़रत यहया अलैहिस्सलाम ऐं सेकंड लास्ट रसूल हज़रत ईसा अलैहिस्सलाम आया। ये टोटली नबी हिन ॿिए पुट यानी हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जे नस्ल में आया। छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़हूर थियो बनी इस्माइल में। ॿिए तरफ़ आहिनि बनी इसराइल जिन सां ख़िताब थी वियो पोएं 10 रुकुन में। हाणे इमामत मुंतकिल थी रही आहे यहूदियुनि खां यानी बनी इसराइल खां बनी इस्माइल में, यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में। इन्हनि ॿिन्ही में कॉमन आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, यानी यहूदी पुट आहिनि हज़रत याकूब जा। हज़रत याकूब जो पुट आहे हज़रत इसहाक जो, ऐं हज़रत इसहाक जो पुट आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। साॻिए तरीक़े सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, कंहिं में आया हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम में, ऐं इस्माइल अलैहिस्सलाम कंहिंजा पुट आहिनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा। यानी मथे वञी ॿई उम्मतूं पाण में मिलनि थियूं हिकिड़े ई नबी ते। अलाह ताला इन्हनि खे फरमाए थो यानी तव्हां ॿई हिकिड़े मां ई आहियो, त पोइ तव्हांजो इहो वेर ठहे त कोन थो मुसलमाननि सां। हिते उन्हनि खे सम्झायो पियो वञे त ॻाल्हि सम्झो तव्हां ॿई हिकु ई इंसान जी औलाद मां आहियो। ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हाणे हिते अॻियां ईंदो तहवील क़िबला, क़िबले जी तब्दीली बि ईंदी। उन खां पहिरीं ईंदो खाने काबा जी तामीर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कंदा। ऐं गौर करियो जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे संदसि रब कुझु ॻाल्हियुनि में आज़माए ऐं हुन उन्हनि खे पूरो कयो त अलाह ताला फरमाए त बेशक आउं तोखे इंसाननि जो इमाम करण वारो आहियां। इमाम यानी अॻवान करण वारो आहियां। तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त छा मुंहिंजी औलाद मां बि इमाम बणाईंदे? अलाह ताला फरमायो त ज़ालिमनि सां मुंहिंजो को बि वाइदो न आहे, यानी तुंहिंजी उम्मत में जेके बि ज़ालिम हूंदा उन्हनि खे मां इमाम कोन कंदुसि। इन मां मालूम थियो त तव्हांजो हसब नसब कोन हलंदो, चाहे तव्हां कंहिंजी बि औलाद हुजो, नबी जी औलाद हुजो या कंहिं सरदार जी औलाद हुजो, तव्हांखे इमामत कोन मिलंदी जेकॾहिं तव्हां नेक न आहियो, परहेज़गार न आहियो त तव्हांखे इमामत कोन मिलणी आहे। अलाह ताला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे काफ़ी ॻाल्हियुनि में आज़मायो, जीअं पुट हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम इनखे ज़िबा करण जे मामले में बि आज़माईस। ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम ॼाओ आहे जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उमिरि आहे तक़रीबन 86-87 साल, ऐं जॾहिं 13 सालनि जो थियो आहे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, त उन वक़्तु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उमिरि आहे लॻभॻि 100 साल। हाणे इन उमिरि में जेको पुट ईअं सम्झो सिकी लधो पुट आहे उनखे ज़िबह करण जो अलाह ताला हुकुम करे थो, त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हिकु पल लाइ बि नथो सोचे त कयां या न कयां, फौरन करे छॾी। ऐं ॿिनि ॻाल्हियुनि में बि आज़मायो, सभु अॻियां अची वेंदियूं। हर आज़माइश में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पूरो लथो। ऐं इहे इंसानो जॾहिं असां काबे खे माण्हुनि लाइ गॾु थियण जो मर्कज़ ऐं अमुन जी जाइ करार ॾिनो ऐं मक़ाम इब्राहिम खे नमाज़ जी जाइ करे वठो, ऐं असां इब्राहिम ऐं इस्माइल अलैहिस्सलाम खे वसियत कई त अव्हां ॿई मुंहिंजे हिन घर खे तवाफ़, एतिकाफ़, रुकू ऐं सजदे कंदड़नि लाइ पाक रखो। मक़ाम इब्राहिम खे जाइ नमाज़ करण जे लाइ हदीस में अचे थो, सही बुखारी जी रिवायत आहे,
हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त मुंहिंजी टिनि ॻाल्हियुनि में जेके मुंहिंजे वात मां निकितियूं, मुंहिंजे रब अहिड़ो ई हुकुम फरमाए। मूं चयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं असां मक़ाम इब्राहिम खे नमाज़ पढ़ण जी जाइ ठाहे सघूं त सुठो थी हा। उन ते आयत नाज़िल थी त तव्हां मक़ाम इब्राहिम खे नमाज़ पढ़ण जी जाइ करे वठो। क़ुरान में वही 22 जायुनि ते हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़्वाहिश मुताबिक़ आयूं आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी हीअ आहे, बाक़ी ॿियूं जॾहिं पढ़ंदा वेंदासीं त उते उन्हनि जी वज़ाहत कंदा वेंदासीं। पर्दे जो मामिलो बि हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़्वाहिश ते अलाह ताला उन खे फ़र्ज़ कयो। उन खां पहिरीं पर्दो कोन हूंदो हुयो। ऐं अलाह फरमाए थो त मुंहिंजे घर खे तव्हां साफ़ ऐं पाक करियो, इतिकाफ़ करण वारनि लाइ, रुकू करण वारनि लाइ, सजद करण वारनि लाइ। बज़ाहिरी साफ़ त यकीनन उन में का गंदगी न हुजे, उहा बि साफ़ करणी आहे, लेकिन तौहीद जो बि मर्कज़ करणो आहे, छो जो शिरक ऐं बिदअत इहे बि नापाकियूं आहिनि। काबे खे इन्हनि खां बि पाक करणो आहे। ऐं पिणु यादि करियो जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी ऐं चयो त ए मुंहिंजा रब, हिन शहर मके खे अमुन ऐं अमान वारो हंधि कर, ऐं उन्हनि मां जेकी अलाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञी, उन्हनि खे मेवनि मां हर क़िस्म जो रिज़्क़ अता फरमाए। मथे आयत पढ़ी आयासीं, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त अलाह साईं, छा मुंहिंजी औलाद मां बि इमाम बणाई ॾे? उन ते अलाह ताला फरमाए त मुंहिंजे ज़ालिमनि सां वाइदो न आहे। हाणे हिते दुआ घुरण में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम थोरो एहतियात पियो करे, छो जो मथे अची वियो त माना ईमान वारनि खे मां इमाम कंदुसि। त हिते इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो त अलाह ताला उन्हनि खे रिज़्क ॾिजांइ जेके क़यामत ते ऐं तो ते ईमान आणण वारा हुजनि। इन जवाब में अलाह ताला फरमाए थो, जंहिं कुफ्र कयो ऐं न मञियो, तंहिंखे दुनिया जी हयाती जा थोड़ा ॾींहं आसूदो कंदुसि, पोइ खेसि दोज़ख जी बाहि जे अज़ाब ॾांहुं मजबूर करे मोकिलींदुसि, ऐं इहा कहिड़ी न बुछड़ी रहण जी जाइ आहे। यानी रिज़्क मां सभिनी खे ॾींदुसि, हिंदू हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे, को बि काफ़िर हुजे, मूंखे न मञण वारो हुजे, एथीस्ट हुजे, रिज़्क जो ज़िमो आहे मां सभिनी खे ॾींदुसि। ऐं यादि करियो जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माइल अलैहिस्सलाम काबे जी बुनियाद खे बुलंद करे रहिया हुआ ऐं पंहिंजे रब खे इल्तिजा करे रहिया हुआ त ए असांजा रब, असांजी हीअ ख़िदमत क़बूल फरमाए, बेशक तूं ई सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणंदड़ आहीं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खाने काबा जूं दीवारुनि जूं बुनियादियूं खयूं आहिनि। खाने काबा शुरू खां मौजूदु हो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी, पर पोइ बाद में कुझु मींहं या ॿोॾ जे वजह सां उहो रही चुको हुयो, लेकिन उन जी निशान ऐं उन जूं दीवारुनि जूं कुझु सिरूं वग़ैरह उहे मौजूदु हुयूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन खे ठाहींदा विया आहिनि। हे असांजा रब, असां ॿिन्ही खे पंहिंजो फर्मा बरदार बणाए, ऐं असांजी नस्ल मां पिणु हिकु अहिड़ी उमत पैदा कर जेका तुंहिंजी फर्मा बरदार हुजे, ऐं असांखे इबादत जा तौर तरीक़ा सेखार, ऐं असांजी तौबा क़बूल कर, बेशक तूं ई तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत महिरबान आहे। यकीन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए रहियो आहे, अलाह ताला असांखे पंहिंजो फर्मा बरदार बणाए। ऐं असांजो छा हाल आहे, असां ते दुआ ई कोन था करियूं त असांखे फर्मा बरदार बणाए। असां त सम्झूं था असां फर्मा बरदार आहियूं ई आहियूं, छो जो असां मुस्लमान आहियूं, नबी जी उम्मत आहियूं, असांखे त को नुक़सान पुॼणो ई कोन्हे, असां त आहियूं ई बख़्शिया। इब्राहिम अलैहिस्सलाम तमामु वॾी दुआ घुरे रहियो आहे त असांखे पंहिंजो फर्मा बरदार बणाए, यानी इन ते क़ाइमु रखजांइ असांखे। हाणे खाने काबो उन जी तामीर बि थी वई, हाणे उन में इबादत कीअं करणी आहे, हज कीअं अदा करणो आहे, उन जूं रसूमात छा हूंदियूं, उन जा तौर तरीक़ा छा हूंदा, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर कोन्हे। अलाह खां दुआ करे रहियो आहे त ए अलाह, असांखे उहे तौर तरीक़ा तूं सेखार, ॿुधाए त असां कीअं कीअं उहे मनासिब अदा करे। ए असांजा रब, तूं उन्हनि मां हिकु रसूल मोकिलिजांइ जेको खेनि तुंहिंजियूं आयतूं पढ़ी ॿुधाए, ऐं उन्हनि खे किताब ऐं हिकमत सेखारे, ऐं उन्हनि खे पाक करे, बेशक तूं ई ज़बरदस्त ग़ालिब ऐं निहायत हिकमत वारो आहीं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ आहे, जंहिंजे करे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी नस्ल में आख़िरी नबी आयो ऐं आख़िरी उम्मत ता क़यामत ताईं रहंदी। ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन खां केरु बेरग़बत थींदो, केरु मुंहुं मोड़ींदो, सिवाय उन जे जंहिं पाण खे बेवकूफ़ बणायो। तहक़ीक़ असां ई खेसि दुनिया में चूंडियो, ऐं बेशक आख़िरत में बि हू ज़रूर नेकुकारनि मां हूंदो। यादि करियो त जॾहिं संदसि रब खेसि चयो त फर्मा बरदार थी वञ, त हिकदमि चयाईं त काइनात जे पालणहार जी फर्मा बरदारी क़बूल कयो, बग़ैर कंहिं सवाल जे।
इब्राहिम अलैहिस्सलाम उन तरीक़े सां हलण जी वसियत पंहिंजे पुटनि खे बि कई। कहिड़ा पुट? हज़रत इसहाक अलैहिस्सलाम, हज़रत याकूब अलैहिस्सलाम। जॾहिं पंहिंजे पुटनि खे नसीहत कई अथई त तव्हां इन ई तरीक़े ते हलिजो ऐं उन जी नसल मां तव्हां अचो पिया यहूदी, ऐं तव्हां पंहिंजा रस्ता विञाए वेठा आहियो। तव्हांजो ॾाॾो चऊं या तव्हांजो पीउ चऊं, उहो त वसियत इहा पियो करे। ऐं याकूब अलैहिस्सलाम बि पंहिंजे औलाद खे वसियत कई त ए मुंहिंजा बचड़ो, बेशक हिन दीन खे अलाह अव्हां लाइ चूंडियो आहे, सो अवी मुसलमान हुजण खां सवाइ हरगिज़ न मरिजो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मुसलमान, हज़रत इसहाक अलैहिस्सलाम मुसलमान, हज़रत याकूब अलैहिस्सलाम मुसलमान। तव्हांजो छा में दिमाग़ ख़राब थियो जो तव्हां इहो रस्तो छॾे वेठा आहियो? अलाह ताला फरमाए थो त मरिजो त मुसलमान। असांजो बि इहो हाल आहे जो असां बि कुझु बरेलवी आहियूं, कुझु देवबंद आहियूं, कुझु अहले हदीस आहियूं, कोई सुन्नी ऐं कुझु शिया आहियूं। कंहिंखां बि तव्हां पुछो त तव्हां केरु आहियो, त शायदि ई तव्हांखे केरु चए त असां मुसलमान। हू तव्हांखे पंहिंजी मसलक ॿुधाईंदा, पंहिंजो दीन न ॿुधाईंदा। छा ए बनी इसराईलियो, अव्हां मौजूदु हुआ जॾहिं याकूब अलैहिस्सलाम जी मौत जो वक़्तु वेझो आयो, ऐं जॾहिं हुन पंहिंजी औलाद खां पुछियो त मूंखां पोइ अवी कंहिंजी इबादत कंदो? सभिनी जवाब ॾिनो त तुंहिंजे रब जी ऐं तुंहिंजे अबे इब्राहिम ऐं इस्माईल ऐं इसहाक जे अकेले रब जी इबादत कंदासूं, ऐं असां सभु उन जा फर्मा बरदार आहियूं। तव्हांजा वॾा जेके अचनि पिया, उहे त इहो वाइदो करे विया आहिनि त असां हलंदासीं इन रस्ते सां। तव्हां रस्तो छो छॾे वेठा आहियो? तव्हांखे हिननि मां कंहिं चयो त तव्हां इहो रस्तो छॾियो? बहरहाल इहा हिकु उम्मत ही जॻह गुज़री चुकी। उन्हनि जेकी कमायो सो उन्हनि लाइ हो, ऐं जेकी अव्हीं पोखींदो सो तव्हां लुणंदव। ऐं अव्हां खां उन्हनि बाबति का पुछा ॻाछा न कई वेंदी त उन्हनि जा इमाल कीअं हुआ। हर कंहिं लाइ उन जा पंहिंजा इमाल आहे। उन्हनि जेको कमायो उन्हनि लाइ आहे, ऐं जेको तव्हां कमाईंदो उहो तव्हां लाइ हूंदो। कंहिंजो औलाद हुजणु, कंहिंजे हसब नसब मां हुजणु, तव्हांजे कम न आहे अचणो। हाणे यहूदी ऐं ईसाई चवनि था त यहूदी या ईसाई थियो त हिदायत याफ़्ता थींदो। तरीक़ो असांजो हलंदो। तव्हां यहूदी थी वञो, तव्हां कामयाब हो। ईसाई था चवनि तव्हां ईसाई थियो त तव्हां कामयाब आहियो। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त न, बल्कि असां त इब्राहिम जो सिधो तरीक़ो इख़्तियार कयो आहे, जेको हिकु तरफ़ो अलाह जो बानो हो, ऐं उहो यकीनन मुशरिकनि मां बि न। असां तव्हांजो रस्तो इख़्तियार कोन कंदासीं। असां तव्हांजे अबे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो रस्तो इख़्तियार कंदासीं। उहो न ईसाई हो, न यहूदी हो, उहो सिधो मुसलमान हो, सिधे रस्ते ते हुयो, ऐं मुशरिकनि मां बि कोन हो। असांजो इहो रस्तो रहंदो। तव्हांखे जाॾे वञिणो आहे त तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं मुसलमानो, इन्हनि यहूदियुनि ऐं ईसाइयुनि खे चओ त असां अलाह ते ईमान आंदो, ऐं जेको क़ुर असां ॾांहुं नाज़िल कयो वियो आहे, ऐं जेकी सहीफ़ा इब्राहिम ऐं इस्माईल, इसहाक ऐं याकूब ऐं उन जी औलाद ते लाथा विया, ऐं पिणु जेकी मूसा ऐं ईसा खे ॾिनो वियो, ऐं जेकी ॿियनि सभिनी पैगंबरनि खे संदन पालणहार तरफ़ां ॾिनो वियो, असीं मञूं था। ऐं असां इन्हनि नबियुनि में को बि फ़र्क़ु नथा करियूं, ऐं असीं त संदसि यानी अलाह जा ई फर्मा बरदार आहियूं। नबियुनि में फ़र्क़ु करण मां मक़सदु त असां ईअं न जो हिन खे नथा मञूं, हिन खे मञूं था, न, असां सभिनी खे मञूं था। हा, नबियुनि जे दर्जनि में हिक ॿिए खां फज़ीलत हासिल आहे। उहो अची वेंदो सूरह अॻियां जॾहिं पढ़ंदासीं, सूरह आल इमरान में या सूरह माइदा में, त हिक ॿिए खे फज़ीलत हासिल आहे। लेकिन इहो त असां हिकिड़े खे मञूं था, ॿिए खे नथा मञूं। अगरि ईअं थींदो त तव्हां दीन मां ख़ारिज थी वेंदा। पोइ जेकॾहिं उहे उन ते अहिड़ी तरह ईमान आणी जीअं तव्हां ईमान आंदो आहे, त पोइ बेशक उहे हिदायत वारा थी विया। ऐं जेकॾहिं अञा बि मुंहुं मोड़ीनि त पोइ हू रुगो ज़िद में पइजी विया आहिनि। ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजो रब उन्हनि जे मुक़ाबले में तो लाइ काफ़ी थींदो, ऐं तहक़ीक़ उहो ई सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणंदड़ आहे। बसि इन्हनि जी परवाह न कजांइ, इन्हनि खे छॾे ॾिजांइ। तव्हां वांगुरु ईमान आणनि था त हिदायत वारा थींदा, जे नथा आणनि त इन्हनि खां ॾियण जी का ज़रूरत न आहे। तव्हांखे कुझु बि कोन करे सघंदा। मां तव्हांजो मददगार आहियां, ऐं यकीनन मां ई मदद करण वारो काफ़ी आहियां। ऐं चओ त असां त अलाह जी ॾिनल रंग इख़्तियार कयो आहे, ऐं अलाह खां वधीक केरु सुठो रंगीदड़ थी सघे थो, ऐं असीं त संदसि इबादत गुज़ार बना आहियूं। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त छा अव्हां अलाह जे बारे में असां सां झगड़ो करे था? हालांकि उहो असांजो बि रब आहे ऐं अव्हांजो बि रब आहे। असांजा अमल असां लाइ ऐं तव्हांजा अमल तव्हां लाइ। असां त पाण खे हुन लाइ ख़ालिस करे चुका आहियूं। तव्हां भला असां सां अलाह जे बारे में झगड़ो छो था करियो? तव्हांजो बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, असांजो बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। तव्हांखे बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उहा नसीहत करे विया जेको असांखे बि कई अथसि।
असां उन रस्ते ते हलूं था, तव्हां न पिया हलो। ॿी कहिड़ी वजह आहे जो तव्हां असां सां इन बारे में विढ़ो था? ऐं यहूदियो ऐं ईसाइयो, छा तव्हां इहो चवणु चाहियो था त इब्राहिम ऐं इस्माईल ऐं इसहाक ऐं याकूब ऐं संदन औलाद यहूदी या ईसाई हुआ? ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खां पुछ, छा अव्हां वधीक ॼाणो था या अल्लाह? अल्लाह त फरमाए थो त मुसलमान हुयो, टोटली मुसलमान हुआ। तव्हां कीअं था चओ त हू यहूदी या ईसाई हुआ? यहूदी थियो त कामयाब थींदो, ईसाई था थियनि, ईसाई थियो त कामयाब थींदो। इहा किथां तव्हां ॻाल्हि आंदी आहे? ऐं उन खां वधीक ज़ालिम केरु थी सघे थो, जंहिंजे ज़िम्मे अलाह जे तरफ़ हिकु शाहिदी हुजे ऐं हू उन खे ॼाणी वाणी लिकाए। ऐं अलाह उन खां कॾहिं बेख़बर नाहे जेकी कुझु तव्हां करे रहिया आहियो। तव्हांजे किताबनि में लिखियो पियो आहे, वाज़े तौर तव्हांजे किताबनि में निशानियूं मौजूद आहिनि, या शाहिदी मौजूद आहे, पोइ बि तव्हां इहा छो पिया लिकायो? इहा हिकु जमायत हुई, हिकु उम्मत हुई जा गुज़री चुकी, जेकी उन्हनि पोखियो सो उन्हनि लुणियो, ऐं जेकी अव्हां कमायो सो अव्हां लाइ आहे, ऐं जेकी कुझु उहे कंदा हुआ उन्हनि बाबति अव्हां खां पुछा ॻाछा न कई वेंदी। सदक अल्लाह।